अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बेशक मुनाफिक पंहिंजे ख्याल मुताबिक समझनि था त हू अल्लाह खे धोखो ॾेई रहिया आहिनि, पर इहो नथा समझनि त हू अल्लाह खे छा धोखो ॾींदा ऐं अल्लाह खे धोखे में विझी छॾियो आहे। ऐं जॾहिं हू निमाज़ लाइ उथनि था त सुस्त ऐं काहिल थी सिर्फ़ माण्हुनि खे ॾेखारण लाइ नमाज़ लाइ बीहनि था ऐं अल्लाह खे बस थोरो ई यादि कनि था। ऐं इहे कुफ्र ऐं ईमान जे विच में लोॾा लमा खाई रहिया आहिनि ऐं न हेॾां जा आहिनि न होॾां जा। ऐं जंहिंखे अल्लाह भटकाए या गुमराह करे तंहिं लाइ तूं ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हरगिज़ का राह न लहंदे। ए ईमान वारो, मोमिननि खे छॾे काफ़िरनि खे पंहिंजो दोस्त न बणायो। छा तव्हां घुरो था त पाण ते अल्लाह जी पदरी हुज्जत क़ाइम करियो, यानी काफ़िरनि खे दोस्त बणाए अवां उहो सबूत मुहैया करण चाहियो था त अवां में बि नफाक जी बीमारी आहे। बेशक मुनाफिक जहन्नम जे सभ खां हेठे तबके में हूंदा। ऐं ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं कंहिंखे बि संदन मददगार बाहिरो या वसीलो थींदे न ॾिसंदे सिवाय उन्हनि जे जिन तौबा कई ऐं पाण सुधारियो ऐं अल्लाह जे दीन जो दामन पकड़ियो ऐं पंहिंजे दीन खे अल्लाह लाइ ख़ालिस करे छॾियो, त अहिड़ा माण्हू मोमिननि सां गॾु हूंदा ऐं अल्लाह जल्द ई मोमिननि खे वॾे अजर सां नवाज़ींदो। भला अल्लाह खे कहिड़ी ज़रूरत पई आहे जो अव्हां खे अज़ाब करे, जेकॾहिं अव्हां शुक्रगुज़ार बाना थी रहो ऐं ईमान बि आणियो। ऐं अल्लाह त ॾाढो क़दरदान ऐं सभु कुझु ॼाणींदड़ आहे। अल्लाह खे इहा ॻाल्हि पसंदि न आहे त को माण्हू कंहिंजी गिला या कंहिं ॿिए जी बुछड़ाईअ खे वॾे आवाज़ यानी वॾे वाक़े बयान करे सिवाय उन्हनि जे जंहिं सां ज़ुल्म थियो हुजे यानी मज़लूम हुजे। ऐं अल्लाह त सभु कुझु ॿुधंदड़ ऐं सभु कुझु ॼाणींदड़ आहे। जेकॾहिं अव्हां का चङाई ज़ाहिरी तरह कयो या लिकाए कयो या कंहिंजी बुराई खे दरगुज़र कंदो, यकीनन अल्लाह त ॾाढो माफ़ कंदड़ पूरी कुदरत रखंदड़ आहे। बेशक जेके माण्हू अल्लाह ऐं संदसि रसूल जो इनकार कनि था ऐं अल्लाह ऐं संदसि रसूलनि में फ़र्क़ु करणु घुरनि था ऐं चवनि था त किन रसूलनि खे मञूं था ऐं किन खे न मञंदासीं, ऐं चाहिनि था त उन जे कुफ्र ऐं ईमान जे विचां को रस्तो इख्तियार कनि, अहिड़ा माण्हू पक्का काफ़िर आहिनि ऐं असां काफ़िरनि लाइ ख्वार कंदड़ अज़ाब तयार करे रखियो आहे। ऐं जेके माण्हू अल्लाह ऐं संदसि रसूलनि ते ईमान आणीनि था ऐं उन्हनि मां कंहिं बि हिकिड़े में बि फ़र्क़ु नथा कनि यानी सभिनी रसूलनि खे मञीनि था, अल्लाह जल्द ई उन्हनि खे सनन अजर सां नवाज़ींदो ऐं अल्लाह बेहद बख़्शणहार निहायती बाझारो आहे।